नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे। ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। ॾिसंदड़ अखियुनि ऐं ॿुधंदड़ कननि खे अमजद शरीफ़ तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांजे लेक्चर जो मौज़ू आहे सिंधी अदब, जंहिंमें नसर ऐं नज़म ते असां रोशनी विझंदासीं ऐं उन सां गॾोगॾु शाइरीअ जी सिन्फ़नि ते पिणु रोशनी विझंदासीं। अचो त सर अब्दुल वहीद गिलाल साहब जो लेक्चर ॿुधूं। अलामा आया काज़ी उनके हवाले सां लिखंदो कयो। जमा मतलब जंहिंजी माना आहे सुधारण या ट्रेनिंग तरबियत। खां पोइ असां इहो ॿुधायो हुयो त असांजी जेको सिंधी अदब आहे न सिर्फ़ु सिंधी अदब पर ओवरऑल जेके बि अदब आहिनि दुनिया में उनजा ॿ हिस्सा आहिनि। हिकिड़ो हिसो समिझो आहे अदब जो नसर, ॿियो हिसो समिझो आहे नज़म। नज़म चओ या शाइरी चओ ॻाल्हि साॻी आहे। नसर शायरी चओ या नज़म चओ नसर चओ। ठीक आहे, नसर जूं वरी डिफरेंट शाखूं थींदियूं आहिनि। नसर माना शाइरी मां इन जे करे मुख़्तलिफ़ आहे त शाइरी में तव्हांखे लय मिलंदी, सुर मिलंदो, उन्हनि में तव्हांखे डिफरेंट माना मेलोडियस शइ मिलंदी, हिकिड़ी रंगीलोपन मिलंदो, लफ़्ज़नि जी जोड़जक अहिड़ी हूंदी जेका तव्हांखे वणंदड़ महसूसु थींदी। ठीकु आहे, ऐं नसर बि असांजो अहिड़ो को सफ़ो वयल न हूंदो पर उन में शाइरीअ वारा क़ाइदा कानून अप्लाई थियल न हूंदा। शाइरी जंहिं क़ाइदे कानून ते थींदी आहे उनखे सलींदा आहियूं उरूज़, उनखे सलींदा आहियूं उरूज़। माने जीअं ॿोलीअ जो क़ाइदो कानून ग्रामर थींदो आहे, उन क़ाइदे कानून ते जंहिं ते शाइरी थींदी आहे, ठीकु आहे, उनखे उरूज़ सलींदा आहियूं। इंग्लिश में इनखे मीटर सलींदा आहियूं। ठीकु आहे, उन उरूज़ में अंदरि ॿ शयूं ॾींदियूं आहिनि असांखे। हिकिड़ी शइ थींदी आहे वज़न, ॿी शइ थींदी आहे बहर। बहर लफ़्ज़ मां मतिलबु आहे पाणी या तंग, वज़न मीन्स वेट, तौर माप। ठीकु आहे, वज़न मां मतिलबु आहे तौर माप ऐं बहर मां मतिलबु आहे पाणी या तंग माना ऊन्हाइप। त उन हिसाब सां अहिड़ी शइ असांखे नसर में न मिलंदी। शाइरी में असांखे काफ़ियो मिलंदो, रदीफ़ मिलंदो, इहे माना अहम जुज़ आहिनि उनजा। सम्झ में अचे थी? शाइरी आहे त पोइ असांखे हुन में रदीफ़ मिलंदो, काफ़ियो मिलंदो। ठीकु आहे, उहे सभु शयूं उनखे ख़ूबसूरत बणाईंदियूं। पर नसर में असांखे अहिड़ी शइ न मिलंदी। उन जे लाइ ज़रूरी न आहे त उन में काफ़ियो हुजे या रदीफ़ हुजे। ठीकु आहे, इन खां अलावा शाइरी जा इलाही क़िस्म आहिनि। शाइरी हिकिड़ी थींदी आहे क्लासिकल शाइरी ऐं ॿी थींदी आहे असांजी जदीद शाइरी। असांजे अदब में हिकिड़ी थींदी आहे क्लासिकल शाइरी, ॿी थींदी आहे जदीद शाइरी। अंग्रेज़नि जे अदब में हिकिड़ी रोमांटिक शाइरी थींदी आहे ऐं ॿी थींदी आहे क्लासिकल शाइरी। उहो असांजो अलॻि सां हिकिड़ो मौज़ू आहे। नसर जी ॻाल्हि कंदा हलूं जेकॾहिं त नसर जा वरी असां वटि डिफरेंट जेको आहे सेक्शन्स आहिनि। उनमें असांजो हिकिड़ो सेक्शन कहाणी जो बि अची। ठीकु आहे, कहाणी जा वरी अलॻि सां मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि। नसर जी ॻाल्हि कयूं त नसर में असांखे नावल बि मिलंदो। ठीकु आहे, नसर जी ॻाल्हि कयूं असांखे त उन में असांखे जेको आहे ड्रामो बि मिलंदो। नसर जी ॻाल्हि कयूं असां त उन में असांखे हिकिड़ी पॉइंट मिलंदी आतम कथा, आतम कहाणी। ठीकु आहे, समा उमिरी असांखे हिन में मिलंदी। हिते हिकु शइ जी थोरी थोरी वज़ाहत कंदा हलंदासीं। ही शइ में बि असां बयानु कईसीं त नावल छा आहे, ड्रामो छा आहे, आतम कहाणी छा आहे, समा उमिरी छा आहे। ठीकु आहे, हाणे कहाणीअ में डिफरेंट शयूं अची वेंदियूं आहिनि असांखे। हिन जा माना ईअं सम्झो त खोड़ सारा सेक्शन्स आहिनि, हिन जा पंहिंजा अलॻि अलॻि सां हिसा आहिनि। ठीकु आहे, कहाणी जा असां डिफरेंट हिसा कयासीं। असां चयोसीं कहाणी, इन खां बाद में लिखियोसीं मुख़्तसिर कहाणी, किस्तो। ही हिक ॿिए खां अलॻि आहिनि असांजा। आखाणी आहिनि, सभु हिन जा ई सेक्शन आहिनि। इहे सभु शयूं कहाणी में ई अंदरि थियूं अचनि। कहाणी खे ॿियनि लफ़्ज़नि में अफ़सानो बि चवंदा आहिनि। अफ़साने लफ़्ज़ जी माना ई कूड़ अथव। लफ़्ज़ अफ़सानो मीन्स माना कूड़। ठीकु आहे,
कहानी सची दुनिया का पूरी न मां कहाणीअ जे मटीरियल जी ॻाल्हि नथो कयां, लफ़्ज़ कहाणीअ जी माना अफ़साने जी ॻाल्हि थो चवां। लफ़्ज़ अफ़साने जी माना जेका शइ माना सच जे मुक़ाबिले हुजे। हूअं बि इहे सभु शयूं ड्रामो नावेल कहाणी उहे खणी कंहिं वाक़े तां त आधारियल हूंदा आहिनि, वरतल उतां ई हूंदा आहिनि कंहिं हक़ीक़ी वाक़े तां, पर 100% हक़ ऐं सच त उन्हनि में न हूंदो आहे न। राइटर पंहिंजे तरफ़ां मसाला बि ऐड कंदो आहे, बहुत सारियूं शयूं उहो पंहिंजे तरफ़ां बि उनमें ऐड कंदो आहे। हाणे कहाणी उहा आहे जेका असां ज़िंदगीअ जो उन में को हिकु मकालमो हुजे, हिकु वाक़ियो हुजे। ठीकु आहे, ज़िंदगीअ जो हिकु वाक़ियो बयानु थियल हुजे ऐं उहा हिक ई वेहत में पढ़ी पूरी करे, हिक ई निशिस्त में। इनमें माना अधु कलाक खां ईंदे तव्हांजो जेको आहे 2 खां 2.5 कलाक 3 कलाक हिक कहाणीअ खे लॻी सघंदा। ठीकु आहे, असां जेका ॾिनी हुई न उहा हुई आखाणी जेका मूं ते नई में न ठाही हुई। ठीकु आहे, पहिरियों जेको हुयो इहो असांजो हुयो मज़मून, जेको तव्हांखे पहिरियों सेक्शन मिलियो न बिजलीअ जी दरियाफ़्त, इहो हुयो असांजो मज़मून। ठीकु आहे, ॿियो जेको तव्हांजो सेक्शन हुयो तव्हांजे क्वेश्चन पेपर जो, उन में जेका बयानु थियल ॻाल्हि उहा हुई आखाणी। हाणे कहाणीअ लाइ लाज़मी तौर ते हिन में त को ज़िंदगी जो वाक़ियो बि कोन हो, जस्ट हिकिड़ो मॉरल लेसन हुयो। मां तव्हांखे ॿुधायो हुयो त जेके असांजी आखाणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में का न का शइ हिकिड़ी एड चल हूंदी आहे कंहिं लेसन जे हवाले सां। हिन में हुयो न हिकिड़ो तव्हांजो आख़िरी सुवाल कहिड़ो हुयो, जंहिंजी मदद करणु जी कल मां छोकिरे जो ज़िंदगीअ जो वाक़ियो लिखियलु हुयो न, साॻियो हुयो न वाक़ियो हुयो, हुनजे ज़िंदगी में वाक़ियो पेश आयो हुयो न, उतां हुनखे चयो त कहाणी न हिकु तव्हां साॻियो लिखियलु। मां थो चवां त कहाणी त आहे पर कहाणीअ जा इलाही क़िस्म आहिनि। किसो भी आहे, मुख़्तसिर कहाणी बि असांजी कहाणीअ में शामिल आहे, किसो बि असांजो कहाणीअ में शामिल आहे, पर पर्टिकुलर हर हिक जी वस्तु जी वज़ाहत आहे। ईअं त हाणे तोखे बि ख़बर आहे त सोनेट बि असांजी शाइरी आहे, सोनेट बि, इन खां अलावा ऑड बि, ठीकु आहे, इन खां अलावा इलेगरी बि, माना एपिक बि, ई सभु शाइरी आहे। शाइरीअ में त सभु अचनि था, पर हर हिक जी पंहिंजी पंहिंजी वस्तु आहे न। असां गज़ल खे गीत त नथा चई सघूं। ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हांखे? ॻाल्हि सम्झ में अचे थी? शाइरी त थी वई शाइरी, पर शाइरी जा त मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। इल्मु त थी वियो इल्मु, इल्म जा त इलाही केतिरा क़िस्म आहिनि। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी वस्तु आहे, पंहिंजी पंहिंजी डेफिनेशन आहे। सभिनी खे हिक ई शइ में त असां बंदि न कंदासीं। हाणे कहाणी या अफ़सानो, ठीकु आहे, उनजी वज़ाहत इहा आहे त उन में ज़िंदगीअ जो को बि हिकु वाक़ियो बयानु थियलु हूंदो ऐं उहा हिक ई ॿिए में पूरी कंदासीं पढ़ी करे। इवन उहा अधु कलाक खां 2.5 कलाकनि ताईं हूंदी। इंग्लिश में त पर्टिकुलर हिन जे लाइ लफ़्ज़नि जी बि माना तायन थियल आहे। क़रीब 10,000 खां कुझु जेकॾहिं प्लस वर्ड आहिनि, 25,000 वर्ड आहिनि, त उनखे उन आखाणीअ में रखियो आहे, माना हिन में कहाणीअ में रखियो आहे। इन खां जेकॾहिं घटि आहिनि त उनखे मुख़्तसिर कहाणी में रखियो आहे। जेकॾहिं सफ़ा घटि आहिनि त पोइ उनखे फ्लैश कहाणी सॼो वञे थो। ठीकु आहे, मुख़्तसिर कहाणी ऐं कहाणी में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। हिन में बि हिकिड़ो ई वाक़ियो हूंदो, पर उहा असांजी मुख़्तसिर तरीन हूंदी। में बि उहा अधु कलाक खां अधु में बि ख़तमु थी वञे। ठीकु आहे, पर उते ई जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं किसे जी, त किसे में असांखे परियूं जिन, देव, भूत, बादशाह, राणियूं, ठीकु आहे, इन्हनि जूं ॻाल्हियूं मिलनि असांखे त उहो असांजो किसो आहे। इन्हनि जूं ॻाल्हियूं मिलनि थियूं न असांखे कंहिं कहाणीअ में, त उनखे असां किसो चवंदासीं। मेन डिफरेंस इहो आहे कहाणीअ में ऐं किसे में। कहाणी ऐं किसे में मेन डिफरेंस इहो आहे त जंहिं कहाणी में असांखे बादशाहनि जो ज़िक्र मिले, राणियुनि जो ज़िक्र मिले, जिननि जो, देवनि जो, परियुनि जो, त उहो असांजो किसो आहे। ठीकु आहे, पुराणे दौर में अक्सर करे किसा खणंदा हुआ। पुराणे दौर में अक्सर करे किसा खणंदा ऐं किसा तक़रीबन उहे इन्हनि जे मुतालिक़ ई हूंदा, जिन, बादशाह, सौदागर, वापारी, ठीकु आहे, देव, परियूं, उनजे मुतालिक़ उनजा जेको आहे को हिकिड़ो वाक़ियो बयानु थींदो। चवंदो त कंहिं शहज़ादीअ को खणी वियो, उनखे छॾाइण लाइ हिकिड़ो बादशाह तयारु थियो या हिकिड़ो ग़रीब तयारु थियो। उन वॾियूं तकलीफ़ूं मिले, किसो हिकिड़ो ई हुयो, पॉइंट हिकिड़ी हूंदी न किसे में, वाक़ियो हिकिड़ो ई हूंदो। पोइ सभु उनजे लाइ माना हूंदियूं शयूं, भई हिकिड़ी जॻह ते वियो, भई काथे हिनखे को गुल मिलियो, काथे तरार मिली, काथे फलाण थियो, टीर थियो, ताज वञी आख़िर वो तुर्त वारी जॻह ते पहुतो, हुनखे छॾाया हुते। वरी उनजी जेको शादी कराई, हुनखे बाद बादशाही मिली। दैट्स ऑल। कुझु अहिड़े क़िस्म जो किसो हूंदो असांजो।
उत लफ़्ज़ अफ़साने जी असां अॻु में ई वज़ाहत करे आया आहियूं त हिन में जेको हक़ीक़त एतिरी न हूंदी आहे जेतिरी इहे शयूं हूंदियूं आहिनि ये गांव वालों की साल बोल की रेडी उल्टी के कार गांव ले उन्हें के तो गांव कड़ी इकडे वर जो जी गांव कड़ी ता तो 8 गांव में नहीं पोता तो अफ़साने लफ़्ज़ मां ई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन लफ़्ज़ जो जेको माना ई मतिलबु आहे उहो एतिरो ग़लति न आहे ठीकु आहे तो आखाणीअ सां में उनमें कोई बि हिकिड़ो मॉरल लेसन हूंदो इख़लाक़ी कोई सबक़ु हूंदो ठीकु आहे ऐं उहा शार्ट हूंदी असांजी नंढी हूंदी मुख़्तसर तरीन हूंदी उहा बि कहाणीअ टाइप पर लिमिटेड हूंदी आहे असांजी जीअं तव्हांजी कल्ह लिखियल आई या ड्रिगर इहो गिदड़ ड्राकर पुॼे आख़िर तूं घटा अहिड़े क़िस्म जा जेको हुनजी कहाणी हूंदी जॾहिं हिकिड़ो गिदड़ हो या जेको खोड़ कहाणियूं तव्हां नंढे हूंदे पढ़ियूं आहिनि किताबनि में जॾहिं हिकिड़ो कुतो हुयो हिकिड़ो हॾो खणी पियो वञे पाणी में जो जेॾी महिल भरिसां टपे पियो ॾिठई त सही ओॾे पाणी में बि हिकिड़ो कुतो हिकिड़े हॾी ॼमी पियो आहे हिन चयो छो न भला इहा ॿिनि खां कसिया तव्हां तुंहिंजो जेको आहे उहो वात जो खोलियईं त उहो बि वञी किरियो हाणे भई हे त मुंहिंजो बि खसिंदो वञे खणी टपो न पाणीअ में ॿुॾी मरी वियो माना अहिड़ी क़िस्म जूं शयूं जेकॾहिं तव्हांखे मिलंदियूं त उहा असांजी आखाणी उहा असांजी सिंपल आखाणी आहे उनमें असांजो कोई मॉरल लेसन हूंदो मुख़्तसिर तरीन हूंदी उहा असांजी त इहा हुनजी हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी माना कैटेगरी आहे आहिनि त सभु शयूं कहाणी जा हिसा ई आहिनि ये डिफरेंट हुन जूं शाख़ूं ईअं सम्झो हुनजा क़िस्म आहिनि ये कर जो मां हुआ त न पुत्र थिया रुता चई सघो हा ठीकु आहे सही स्लैश कहाणी जी ॻाल्हि कयूं जेकॾहिं असां ही कुझु अंग्रेजी लफ़्ज़ आहे जीअं असांजो कोई न पंहिंजो जीअं चिमको हुजे यानी काई असां को पिक्चर वग़ैरह कढूं ऐं उन ते काई कैप्शन कयूं या कुझु असां उनजे बारे में लिखूं अहिड़े टाइप जी माना कहाणी हुजे जेका सफ़ा माना इवन ॿिनि खां टिनि जुमलनि में बि अदा थी वेंदी आहे समटाइम ठीकु आहे फोटो ॾिसी हुन बारे में कुझु लिखो मसलन कुछ अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि मसलन जीअं हुन हुजे न शाम वारे इलाइक़े में हिकिड़े ॿार जो फोटो हो जे मुतलिक़ जेकॾहिं डिफरेंट जेके जुमला हुया उहे असांजा विलेज कहाणी में आहिनि ठीकु आहे हाणे नाविल में कहाणी में मेन फ़र्क़ु इहो आहे नाविल में नाविल लफ़्ज़ वरितल अथव नोवेल मां नोवेला मां या नोवेल मां इटालियन लफ़्ज़ आहे असांजो ठीकु आहे इन जो मतिलबु आहे न्यू थिंग नोवेल या नोवेला मां मतिलबु आहे इन जी माना आहे न्यू थिंग ठीकु आहे हाणे कहाणी ऐं नाविल ॿई असांजूं कहाणियूं मेजर डिफरेंस हुननि जो इहो आहे त कहाणी में असांजो हिकिड़ो ज़िंदगी जो वाक़ियो हूंदो कोई बि हिकिड़ो जेको आहे सो माना मकालमो हूंदो जॾहिं त असांजे नाविल में हिक खां केतिरा ई वाक़िया बयानु थियल हूंदा ज़िंदगी ऐं उहो असां हिक ॿिए में पढ़ी नथा सघूं चङो ख़ासो डाइजेस्ट थींदो आहे माना तव्हांजे हिन किताब जेतिरो बि नाविल थी सघे थो इमरान सीरीज़ या ॿिया जेके डिफरेंट नाविल पिया जेकॾहिं तव्हां उहो ॾिसो तव्हांखे चङो भलो किताब मिली वेंदो असां वटि सिंधी में मशहूरु तरीन नाविल तव्हांखे BA में बि पढ़ाईंदा आहिनि सोई पढ़ा दो सर शाह अब्दुल लतीफ़ जे लफ़्ज़नि तां वरितल आहे ऐं ॾाढो इंट्रस्टिंग सिंधी असांजी सिंधी में इंतिहाई जेको आहे हिकिड़ो दिलकश सुहिणी मंज़र निगारी सां उनखां अलावा किरदारनि सां भरपूर नमूने सां भरियल आहे साईं सिराजुल हक़ मेमण जो लिखियलु आहे काफ़ी मशहूरु आहे तव्हांजे बैचलर जे हिन में एड बि थियल आहे सिलेबस BA में इहो नाविल तव्हांजो एड थियल आहे नाविल सोई पढ़ा दो सर ॿिया बि खोड़ असांजा नाविल आहिनि मशहूरु तरीन नाविल आहिनि ही हिकिड़े जंगी पस मंज़र ते आहे जॾहिं हिते सिंध ते जेको आहे माना आया तुर्खड़ उहो दौर हुयो हिते माना मुगलनि खां विच वारे अरसे में तुर्खान बि 15 साल सिंध ते हुकूमत करे आया अरगोननि हिते हुकूमत कई अरगोननि खां बाद में उनजी का माई हुई कंहिं तुर्खान सां जो रिलेशनशिप हुयो उनखां बाद में जो उनजो मुड़ुसु वग़ैरह मरी वियो त उनखां जो शादी कई त उहो तुर्खान फिरी करे सिंध जो बादशाह बणिजी वियो ठीकु आहे उनजे हिन में माना सिंध ॾाढी तकलीफ़ूं ॾिठी तुर्खाननि जे दौर में वधि खां वधि ॾुखियो दौर सिंध जे लाइ तुर्खाननि जो हुयो उन्हनि ॾाढियूं ज़्यादतियूं कयूं ॾाढी तकलीफ़ूं ॾिठी सिंधी माण्हुनि खे त उन पस मंज़र में डॉक्टर सिराजुल हक़ मेमन साहब इहो पंहिंजो नाविल लिखियो आहे सॼी पढ़ण जो मौक़ो त अॻीअ ताईं कोन मिलियो आहे अलबत्ता उनजी स्टोरी कुझु न कुझु पढ़ी आहे उनजा नाविल माना उनजा जेके कैरेक्टर आहिनि उहे माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध तां क़ुर्बान थियण वारा आहिनि
त उनजा मुख़्तलिफ़ हुन में माना उन्हनि जा उहे ने पंहिंजो वाक़िया बयानु थियल आहिनि सिर्फ़ु हिकिड़े वाक़िए ते आधारियल न आहे त उनखे असां नावेल चवंदा आहियूं जेको असांजो हिक खां वधीक वाक़िअनि ते मुश्तमिल हुजे ज़िंदगीअ जे घणनि वाक़िअनि ते मुश्तमिल हुजे ठीकु आहे पोइ नावेल जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि कहाणी जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म थी सघंदा असांजा मुआशरती कहाणी थी सघे थी साइंसी कहाणी थी सघे थी पोइ डिफरेंट हुनजा जेको आहे कट थी सघंदा अहिड़े तरीक़े सां नावेल बि असांखे मुख़्तलिफ़ जेको आहे माना इन्हनि में मिली सघे थो जासूसी जा नावेल थींदा आहिनि तजसुस जा नावेल थींदा आहिनि या जेको आहे मुआशरती नावेल थींदा आहिनि समाजी नावेल थींदा आहिनि ठीकु आहे जंगी नावेल थींदा आहिनि जीअं माना नावेल सोई पढ़ा तो जेको असांजो जंगी नावेल आहे अच्छा असां वटि इंग्लिश में थींदी आहे एपिक सिंधी में असां वटि थींदो आहे रज़्मियो ॻाल्हि साॻी आहे